इसराइली अख़बार पीटीआई बानी के इसराइल जो हिमायती करार ॾेई छॾियो। इसराइली अख़बार यरूशलेम पोस्ट जे आर्टिकल में लिखियो वियो आहे त अॻूणो वज़ीर आज़म इसराइल मुख़ालिफ़ बयाननि बावजूद बहितर लाॻापन जा इशारा ॾींदो रहियो। पीटीआई बानी इसराइल लाइ हमख़्याल सियासतदान आहे। पीटीआई बानी जी चूंडुनि में कामयाबी पाक इसराइल लाॻापन जो ॿीहर जाइज़ो वठण जो मौक़ो आहे। हिज़बुल्लाह जो इसराइल ते हिन वक़्त ताईं जो सभ खां वॾो हमलो सामूंडी शहर ऐं फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो। इसराइली दिफ़ाई निज़ाम रॉकेट रोके न सघियो। इसराइल बि हमलनि जो दाइरो ॿियनि शहरनि ताईं वधाए छॾियो। हिज़बुल्लाह जे 400 लॉन्चर्स खे निशानो बणाइण जी दावा। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस लिबनान में जंग बंदीअ खे ज़रूरी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त जंग खे रोकणो पवंदो। लिबनान खे हिकु ॿियो गज़ा बणजणु नथो ॾेई सघिजे। लबनान खे बि तबाह थियण खां बचाइणो आहे। लबनान इसराइल जंग खे हर सूरत में रोकणो पवंदो। सिंध जे मेडिकल कॉलेजनि में दाख़िला लाइ एमडीके टेस्ट वरिती वई। इंतिज़ामिया जी नाअहली सबबि परचो वक़्त खां अॻु आउट। डाउ यूनिवर्सिटी जे इंतिज़ामनि हेठि एमडीके जो पेपर वरितो वियो। कराची, जामशोरो, नवाबशाह, लाड़कानो ऐं सखर में सेंटर्स क़ाइमु थिया। सेंटर्स ऐं भरपासे में मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि रही। मुख़्तलिफ़ सेंटर्स ते बदनज़मी, इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि में मुंहमारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गॾियल क़ौमुनि में मसरूफ़ियतुनि जो शेड्यूल साम्हूं अची वियो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान मुताबिक़ वज़ीर आज़म 23 खां 27 सेप्टेम्बर ताईं न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जे सेशन में शिरकत कंदो। 27 सेप्टेम्बर ते जनरल असेंबली में ख़िताब कंदो। आलमी अमुन, सलामती ऐं गॾियल क़ौमुनि जी भलाई वारनि प्रोग्रामनि जी हिमायत बि कंदो। वज़ीर आज़म सलामती काउंसिल जी एजेंडा ते फ़लस्तीन, कश्मीर मसइले जी अहमियत ऐं आलमी इक़्तिसादी लाॻापन में नाइंसाफ़ियूं ख़त्म करण जी ज़रूरत ते बि ज़ोर भरींदो। पंजाब में डेंगी वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो। 24 कलाकनि दौरान वधीक 86 केस रिपोर्ट। सिहत खाते जो चवणु आहे त गुजरांवाला, शेखुपुरा ऐं अटक में ॿ केस रिपोर्ट थिया आहिनि। सूबे में हलंदड़ साल डेंगीअ जा 1044 केस रिपोर्ट थिया। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। डीआईजी ट्रैफ़िक हैदराबाद फिदा मस्तोई खे बदिली करे डीआईजी स्पेशल ब्रांच मुक़ररु कयो वियो। डीआईजी स्पेशल ब्रांच ज़ुल्फ़कार लाड़िक खे बदिली करे डीआईजी एडमिनिस्ट्रेशन कराची मुक़ररु कयो वियो। डीआईजी एडमिनिस्ट्रेशन कराची इमरान याकूब खे बदिली करे हेड ऑफिस रिपोर्ट करण जी हिदायत। सिंधु दरिया ते इम्कानी तौर नवां केनाल अॾण ऐं सिंध ज़मीननि ते वालार ख़िलाफ़ जसम जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा, रैलियूं। ठठो, टंडो आदम, भान सईदाबाद, ठुल ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण बंदि करियो जा नारा। रतोदेरो भरिसां वलीदाद गाबर लाड़े वटि हथियारबंदनि जी फायरिंग, 2 ॼणा क़तल। हथियारबंदनि ॻोठ गुल वेसर वासी वली मोहम्मद ऐं शाकिर हुसैन खे क़तल करे फ़रार थी विया। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। धरनि में छिकताण वधण जो ख़दशो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 ॼणनि जा लाश हथ। घोसपुर जे कचे वारे इलाइक़े में रावलपिंडी वासी नौजवान असलम जो लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त मर्द जी सुञाणप रावलपिंडी वासी तौरु थी आहे। वधीक जांच कई पई वञे। दादू भरिसां कचे जे ॻोठ मसरूर जी केटी में नौजवान जो गोली लॻल लाश मिलियो। पुलिस नौजवान जान मोहम्मद कंबरानी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान घरू परेशानियुनि खां तंग थी आपघात कयो आहे। कराची मां मिलियल शहदाद कोट वासीअ जे लाश वारसनि हवाले। ज़रियनि जो चवणु आहे त नौजवान खे गलो कपे क़तल कयो वियो।